बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम स्टूडेंट्स, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। अल्लाह जो करम तव्हां ते हमेशह रहे। ठीकु आहे। अॼु असां जेको टॉपिक खयो आहे हिते डिस्कस करण लाइ, तव्हांखे सम्झाइण जे लाइ, उहो आहे ज़मीर प्रोनाउन। हिन खां पहिरियों इस्म जा मुख़्तलिफ़ टर्म्स, मुख़्तलिफ़ टॉपिक मां हल करे अपलोड वीडियोज़ अपलोड करे छॾिया आहिनि। सो तव्हां उहे मिली वेंदा तव्हांखे मुंहिंजे चैनल जे प्लेलिस्ट ते। सिंधी जे वेंदव पोर्शन में, तव्हां प्लेलिस्ट में सिंधी वीडियोज़ या न्यू सिंधी वीडियोज़ तव्हांखे उते मिली वेंदा। अॼु असां स्टार्ट कंदासीं ज़मीर। इंशाल्लाह हिन खे हिकु हिकु टॉपिक खे क्लियरली तव्हांजे अॻियां मां मिसालुनि सां गॾु हल करे ॾेखारींदमि। हाणे असां हिते ॻाल्हि था कयूं सिंधी ग्रामर जी। ठीकु आहे। इंग्लिश ग्रामर खे बाद में ॾिसंदासीं। अॻे सिंधी में हर शइ क्लियर थियल हुजे त पोइ इंग्लिश में आसान आहे। ठीकु आहे। हाणे ज़मीर जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कयो, ज़मीर यानी प्रोनाउन। हाणे असां इंग्लिश में हिन खे छा चवंदा आहियूं? प्रोनाउन। हाणे हिंदीअ में जेका ज़मीर लफ़्ज़ जी माना आहे उहा आहे दिलि। हाणे दिलि जीअं त इंसान जी जेकॾहिं दिलि जी ॻाल्हि कई वञे त अहम उज़्वो हूंदो आहे। उहो जेको आहे सो ब्लड खे पंप कंदो आहे। ऐं इस्म उन में ग्रामर में ॻाल्हाइण जे लफ़्ज़ में जेकॾहिं तव्हां ज़मीर खे ॾिसो त उहो कहिड़ी हैसियत रखे थो? हिकु दिलि वारी हैसियत रखे थो, यानी तमामु हिकु अहम हैसियत रखे थो, जंहिंखां सवाइ तव्हांजो जिस्म बेईमानी आहे। ठीकु आहे। हाणे हिन खे असां हिन जी डेफिनेशन खे जेकॾहिं ज़मीर जी डेफिनेशन खे ॾिसूं, जेके लफ़्ज़ माण्हुनि साह वारनि, जेके लफ़्ज़ जेकॾहिं मां हिन खे हिते लिखी सघां, जेके लफ़्ज़ माण्हुनि साह वारनि शयुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि। जेको लफ़्ज़ माण्हुनि साह वारनि ऐं शयुनि जे नालनि जे बदिरां कमु अचे उन खे ज़मीर चइबो आहे। हाणे हीअ थी वई ज़मीर जी डेफिनेशन। हिन खे तव्हां नोट करे छॾियो, यादि करे छॾियो। जेके लफ़्ज़ माण्हुनि साह वारनि ऐं शयुनि जे नालनि जे बदिरां, चाहे नालनि जे बदिरां, हीअ शइ अहम आहे। कंहिंजे बदिरां? नालनि जे बदिरां। हाणे इन खां पोइ असां हाणे हिन जे डेफिनेशन मिसालुनि ते हलंदासीं। हाणे हीअ ॾिसो, हीअ मिसाल आहे, मूं कलम वरितो। हाणे हिन जुमिले में जेको हीअ मूं आहे, इहो छा आहे? ज़मीर आहे। ठीकु आहे। उहो कहिड़ी तरीक़ा? हिन ई जुमिले खे जेकॾहिं असां लिखूं, असलम कलम वरितो। हाणे हिते छा आहे? असलम छा आहे? इस्म आहे। ठीकु आहे। हाणे हिन इस्म खे हटाए करे असलम चवे थो मूं कलम वरितो, यानी पंहिंजे नाले खे हटाए करे छा थो मुखातिब करे पाण खे? मूं कलम वरितो। इन करे हिते मूं छा आहे? हीअ ज़मीर आहे। कंहिंजे बदिरां कमु आयो आहे? इस्म जे बदिरां कमु आयो। ठीकु आहे। हाणे जेके लफ़्ज़ माण्हुनि साह वारनि ऐं शयुनि जे नालनि जे बदिरां कमु अचनि। हाणे माण्हुनि जा नाला, साह वारनि जा नाला ऐं शयुनि जा नाला छा हूंदा आहिनि? उहे इस्म हूंदा आहिनि। हाणे उन्हनि जे बदिरां जेके लफ़्ज़ कमु अचनि, उन्हनि खे असां ज़मीर चवंदा आहियूं। हाणे हिते हे छा आहे? हे ज़मीर आहे जेको इस्म जे बदिरां कमु आहे। हे छा आहे? इस्म आहे। ठीकु आहे। हाणे आई होप तव्हांखे हीअ ॻाल्हि बिल्कुलु सम्झ में अची वई हूंदी। सो तव्हां हिन खे तव्हांखे बिल्कुलु क्लियर करे सम्झायो आहे। अञा वधीक सम्झण जे लाइ छा था कयूं, असां कुझु ॿिया मिसाल था तव्हांजे अॻियां लिखूं। ठीकु आहे। हाणे मिसाल ॿियो आहे, तूं अंब वढी थो। तूं अंब
वढी थो। या हिते चए त असलम अंब वढे थो। हाणे मथे ऐं हेठे जुमिले में फ़र्क़ु आहे। मथे में छा आहे, तूं अंब वढी थो, ऐं हेठी में छा आहे, असलम अंब वढे थो। हाणे हे ई आहे जेके हिक ॿिए जी जॻह रिप्लेस कनि था, यानी इस्म। असलम छा आहे, इस्म, ऐं तूं छा आहे, ज़मीर। हे छा आहे, ज़मीर आहे। हाणे इस्म जी जॻह ते इस्म खे हटाए करे असां ज़मीर इस्तेमालु कयो आहे, तूं। ठीकु आहे। हाणे हे छा थी वियो, हिन जुमिले में मथे जुमिले में तूं छा आहे, ज़मीर आहे, असलम छा आहे, इस्म आहे। इस्म खे हटाए करे असां कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयोसीं, ज़मीर इस्तेमालु कयोसीं। शाबाश, तव्हांखे बिल्कुलु ॻाल्हि सम्झ में अची रही आहे ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झो था, अंडरस्टैंड था कयो। ऐं उन खां अलावा टियों मिसाल आहे, हू कॾहिं ईंदो, या असलम कॾहिं ईंदो। हाणे हे सवाल थो पुछे, असलम कॾहिं ईंदो या हू कॾहिं ईंदो। हू कॾहिं ईंदो। हाणे हे ॾिसो, हे असलम छा आहे, इस्म आहे, हू छा आहे, हिते ज़मीर आहे। इस्म खे हटाए करे असां छा इस्तेमालु कयो आहे, हू इस्तेमालु कयो आहे। हाणे हे थी वियो, माना मिसाल कुझु ज़मीर खे सम्झण जे लाइ। त ज़मीर छा हूंदो आहे, ज़मीर उहो हूंदो आहे जेको लफ़्ज़ माण्हुनि, साह वारनि ऐं शयुनि जे नालनि जे बदिरां कमु अचे। हाणे हे असलम छा हुयो, हिकु साह वारो हुयो, उन जे नाले जे बदिरां हू कमु आयो, त इन करे हे छा थी वियो, ज़मीर थी वियो, प्रोनाउन थी वियो। ठीकु आहे जी। हाणे आहिनि ज़मीर जा क़िस्म, काइंड्स ऑफ प्रोनाउन। हाणे ज़मीर जा जेके क़िस्म आहिनि सिंधी ग्रामर में, उहे टोटल घणा आहिनि, 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, 8 क़िस्म आहिनि। सिंधी ग्रामर में घणा आहिनि, 8 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। हाणे उहे 8 ई क़िस्म हिकु हिकु करे असां पढ़ंदासीं। वरी उन्हनि 8 क़िस्मनि जा वरी कुझु जेको आहे सो काइंड्स आहिनि, उहे हिसनि में विहियल आहिनि। उन्हनि खे बि इंशाअल्लाह हिकु हिकु करे असां तमामु डीपली पढ़ंदासीं, गौर सां पढ़ंदासीं। हाणे उहे ज़मीर जा कहिड़ा 8 क़िस्म आहिनि। पहिरियों आहे ज़मीर ख़ालिस। कहिड़ो आहे, ज़मीर ख़ालिस। ठीकु आहे। उन खां पोइ थो अची वञे ज़मीर इशारो। ॿियो कहिड़ो थो अची वञे, ज़मीर इशारो। ज़मीर इशारो। टियों क़िस्म आहे ज़मीर मुश्तरक। ज़मीर मुश्तरक। हाणे हे 3 थी विया। चौथों असां हिते था लिखूं, चौथों क़िस्म आहे ज़मीर इस्तफ़हाम। ज़मीर इस्तफ़हाम। ज़मीर इस्तफ़हाम। हाणे 4 हे क़िस्म थी विया। इन्हनि चइनी खे वरी असां मिटाईंदासीं, 4 क़िस्म पोइ लिखंदासीं। तव्हां हिन जो स्क्रीनशॉट कढी छॾियो, जीअं तव्हां हिन खे आराम सां पंहिंजे नोटबुक ते नोट करे सघो। ठीकु आहे। उन खां पोइ आहे 5 क़िस्म जेको आहे, उहो आहे ज़मीर मौसूल। ज़मीर मौसूल। उन खां पोइ 6 क़िस्म थो अचे ज़मीर जवाब मौसूल। ज़मीर जवाब मौसूल। हाणे जेको रिसेंटली टेस्ट थी आहे टीचिंग में, उन में ज़मीर जी काफ़ी जेको आहे सो मिसाल ॾिना विया आहिनि। सॉरी, सिंधीअ में थी लिखां मां हिनखे, ज़मीर मुबहम। ज़मीर मुबहम। ऐं 8 ऐं लास्ट आहे ज़मीर मुत्तसल। ज़मीर मुत्तसल। ठीकु आहे।
हाणे ही टोटल घणा आहिनि 8 क़िस्म आहिनि। वरी हिननि जा क़िस्म आहिनि जिन खे असां हिकु हिकु करे पढ़ंदासीं। उन खां पहिरियां जेको असां पढ़ंदासीं ज़मीर ख़ालिस या ज़मीर मुफ़सिल बि उन्हनि खे चइबो आहे, या पर्सनल प्रोनाउन जेका हूंदा आहिनि। इंग्लिश ग्रामर में तव्हां ॾिठा हूंदा पर्सनल प्रोनाउन्स, उनखे पढ़ंदासीं इंशाल्लाह। उहे ॿियो वीडियो में तव्हांखे तफ़सीली मां ॿुधाईंदमि पर्सनल प्रोनाउंस ज़मीर ख़ालिस जे बारे में। अॼु हिन वीडियो खे असां हिते ई था कयूं। जेकर तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ठीकु आहे। सब्सक्राइब कयो, तव्हां बेल आइकन खे जेको आहे सो क्लिक करे छॾियो, ठीकु आहे। तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पंहिंजे फैमिली ऐं फ्रेंड्स में मुंहिंजे चैनल खे तव्हां शेयर कयो, ॿियनि खे ॿुधायो हिन चैनल जे बारे में, त तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। टिल देन अल्लाह हाफ़िज़।